नाज़रीन, सीता रोड में टे नाबीन भाइर घर बरसात में रहण बाद सख्त परेशानी जो शिकार आहिनि। तफ़सील ॾिसूं था इन रिपोर्ट में। गुज़री नाहे वई गुज़रे पई सा बि ॾाढी ॾुखी। ही जंहिं ज़िंदगीअ खे हसीन कोठे पियो, उहा हिननि लाइ हसीन आहे या का ॿी शइ, पाण फ़ैसिलो कजो। ज़िले दादूअ जे शहर सीता रोड में हिकु अहिड़ो मिसकीन ऐं बेवस कुटुंब रहे थो जंहिंखे लाचारी हूंदे बि तबाही ऐं सरकारी बेहसीअ बख़्श न कयो। थियणो त इहो हो जो हितां जा चूंडियल नुमाइंदा ऐं ज़िले इंतिज़ामिया जा कामोरा पंहिंजा सभु कमकार छॾे हिननि जा ॿांह ॿेली थियनि हा। उन करे जो ही टई भाइर अखियुनि जे नूर खां महरूम त हुआ, हाणे घर खां बि महरूम थी विया आहिनि पंहिंजी मिठड़ी अमड़ समेत। टे जॾड़ा में उते चार गुज़र सफ़र करे थी मिड़े खाईंदा पीअंदा 4-5 ॼणा हूं। इहो झुगड़ो बि रही पियो। करे वसकारे वारी तंहिं राति संदन घर ईअं डथो जो जगह ओतो किरी पई बरसात हलंदी में बस असां सुता पियासीं निंड 2-2:30 जो 3 जो टाइम हुयो। शायद वॾी बारिश ही वॾी माना तूफ़ानी बरसात। सुधीर अली सोलंगी पंहिंजनि ॿिनि भाइरनि वहीद अली ऐं हाशिम अलीअ जीअं नाबीन आहे। बसि हिन वटि रोज़गार जो हिकु ई ज़रियो हो ॻाइण वॼाइण। ॿोॾ सबबु उहो बि न रहियो। हेॾा कोट झोट नलका झलका सभु कुझु रही आहे। कयूं कमल बुख ते कमल कीअं कमल बचड़ा वीचारा वञनि कमल वेठा हुआसीं बेरोज़गार। रिपोर्टर सुधीर खां सवाल पुछियो, तव्हां ॻाइण जो फन किथां सिखियो? कहिड़े उस्ताद अव्हां खे गानो ॿधो? त ॿुधायई सभु कुझु गुरबत सेखारे छॾे बसि। वाकई वक़्तु वॾो उस्ताद आहे, गुरबत उन खां वॾी उस्ताद। जेकर कंहिं ॾाढो हथ टंगण बदिरां पंहिंजी महिनत करण जो जज़्बो हुजे त इंसान सभु कुझु सिखी वठे थो। सीता जा चूंडियल नुमाइंदा बि साॻिया आहिनि। संदन वरनि ते ॿधल दौर में मिसकीन लाचार केतिरा ख़ुशि आहिनि, पाण फ़ैसिलो कजो। बाक़ी ज़िले इंतिज़ामिया ऐं समाजी भलाई वारनि सरकारी खातनि वटि अरबे रुपयनि जे फंड्स मां कुझु बचे ई नथो जो उहे हिननि लाचारनि ते ख़र्च कनि।